अम्मा बाबा किथे आहे? तुंहिंजी पुफीअ खे घर छॾण वियो आहे। छो पुफी वई हली छा? हा, वेचारे सॼी राति तुंहिंजो इंतज़ारु करे करे आख़िर निंड पइजी वई। किरण, इहो को घर अचण जो टाइम आहे? भेण, हाणे तुंहिंजो घुमण बंदि थी वियो। छो? चाचो आबिद ऐं चाची आई हुई तोखे वनवा में विहारण लाइ। छा वनवा? हा धीअ, तुंहिंजी ऐं इब्रार जी शादीअ जी तयारी कई आहे ऐं अधे आबिद वारा सुभाणे वनवा ॾियण ईंदा। पर अम्मा मूंखे शादी जी जल्दी न आहे, मां न कंदसि शादी। छा तूं इब्रार जी मंग आहीं, चरी त कोन थी आहीं? पिणे ॿुधंदई त मारे विझंदई, मथां उनजे साम्हूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करीं। शादी मूंखे करणी आहे अम्मा, ज़िंदगी बि मूंखे गुज़ारणी आहे। मां पंहिंजी मर्ज़ी सां शादी कंदसि। चरी थी वई आहीं किरण, तूं नंढे लाकू खां वठी इब्रार जे नाले थियल आहीं ऐं नंढे लाकू खां तुंहिंजी मंगणी बि हुन सां थियल आहे। अम्मा मंगणो थियल आहे, निकाह त न आहे थियल न। असां वटि ज़बान खे बि निकाह जेतिरी अहमियत ॾिनी वेंदी आहे। अदी मां नथी मञा नंढे लाइ जी मंगणी खे। मूंखे इब्रार सां शादी न आहे करणी अम्मा। पर अदी हाणे त बाबा चाचे आबिद सां ज़बान करे छॾी आहे, हुननि जी ज़बान कूड़ी कंदीअ छा? एतिरी जे सख़्ती करण जी लोड़ पई अथव त पोइ तूं बाबा जी ज़बान खे मान ॾे। तूं करे छॾ शादी। मूंखे शादी जो घिंगरू पंहिंजी गिची में नाहे पाइणो। किरण, तुंहिंजी भेण खे ईअं चवंदे ज़बान वरे थी। बेशरम, तोखे को शर्म नथो अचे? पर अम्मा तव्हांखे मुंहिंजी शादी जी एतिरी तकड़ छो लॻी आहे? बस कर हाणे, तुंहिंजी ज़बान घणी ढिघी थी वई आहे, पर हिन में तुंहिंजो को बि ॾोह न आहे। इहो असांजो ॾोह आहे जो तोखे आज़ादीअ जा अख़्तियार ॾेई छॾिया आहिनि। तॾहिं त तूं शर्म जा लीका लताड़े वई आहीं, न त तुंहिंजी कहिड़ी मजाल आहे। चङो अदी, मां हाणे हलां थो। छो बा बग़ैर मानी जे त खाई वञे? बसि अदी, अलाह गंज ॾींदी, तलब कान्हे का मानीअ जी। ऐं इहा ॻाल्हि ॿुध, किरण जी शादीअ खां अॻु में 5 ॾींहं वठी वेंदोसि, तयारु रहिजांइ। हा हा, माशाअल्लाह। चङो, अलाह ख़ैर करे। अल्लाह जे अमान में। माशाअल्लाह। ही दवाऊं घुराए वठोसि। नंढड़े जी तबियत कीअं आहे डॉक्टर साहब? हालत नाज़ुक अथसि। डॉक्टर साहब पैसा केतिरा बि लॻनि, नंढड़े जी जान बचणु घुरिजे। घबरायो न, तव्हां रत जी कोशिशि कयो। डॉक्टर साहब, मुंहिंजे पुट जी तबियत कीअं आहे? फ़िलहाल अञा नंढड़ो ऑपरेशन रूम में आहे, तव्हां हुन सां मिली नथा सघो। बसि दुआ कयो त असां कामयाबु थियूं। डॉक्टर साहब, अल्लाह जी दुआ अथसि, अल्लाह जी दुआ अथसि। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।